मीटर थी वेंदो। घणो थी वेंदो 34 मीटर। हूअं ई तव्हां जोड़ कयो 12 ऐं 12 24 ऐं 5 5 हे 10 हे 24 हिकिड़ा ऐं 10 ॿिया 34 मीटर। इन जो मतिलबु आहे जेकॾहिं हिन जे ॿाहिरों तार हणणी हूंदी त असां 34 मीटर तार वठी ईंदासीं। सिंपल इज़ दैट। ठीकु आहे। अच्छा, हाणे इन में कीअं घुमाईंदा आहिनि, कहिड़े क़िस्म जा क्वेश्चन ईंदा आहिनि। ॾिसो मिसाल तव्हांखे चवंदा त हिकिड़ो मुस्ततील प्लाट आहे, तव्हांखे सॼो सेखारींदो हलां। ठीकु आहे। मुस्ततील प्लाट आहे। हाणे मुस्ततील जे लाइ एराज़ी लहण लाइ ज़रूरी आहे त असांखे ॿ पासा मिलियल हुजनि। ईअं ई आहे न, तॾहिं असां ज़रब कंदासीं न, यानी लेंथ बि मिलियल हुजे ऐं विड्थ बि मिलियल हुजे, तॾहिं असां हिनखे ज़रब कंदासीं। हाणे तव्हांखे घुमाईंदा कीअं न, तव्हांखे चवंदा हिकिड़ो मुस्ततील, हाणे तव्हांखे लफ़्ज़ ॿुधायल हूंदो, चवंदा मुस्ततील, पहिरियों सिंधी में सम्झायूं पोइ इंग्लिश में। चवंदा हिकिड़ो मुस्ततील तव्हांजो प्लाट आहे जंहिंजी जेका वेकर आहे उहा आहे, मिसाल था वठूं 3 मीटर। ठीकु आहे। हाणे तव्हांखे छा चवंदा, हिकु मुस्ततील प्लाट जी वेकर घणा आहे 3 मीटर आहे ऐं संदसि ड्रैग वेकर खां ॿीणी आहे, वेकर खां ॿीणी आहे। हाणे छा थींदा आहिनि, सिर्फ़ु कन खे जीअं हूंदो आहे न घुमाए करे, हथु घुमाए करे पकड़णो, हीअं घुमाए करे पढ़ंदा, बजाए हिन जो डायरेक्ट तव्हांखे हे 6 मीटर ॿुधाइनि। हाणे छा कंदा, वेकर तव्हांखे ॾेई छॾंदा ऐं हो तव्हांखे पाण चवंदा पाण डिटरमिन कयो। सिंपल इहा चवंदा ड्रैग वेकर खां ॿीणी आहे। जेकॾहिं वेकर असांजी 3 मीटर आहे त ड्रैग घणी थी वेंदी, डबल थी वेंदी। घणी थी वेंदी 6 मीटर। सिंपल, सिर्फ़ु घुमाए करे कनि पिया। हाणे छिट्रिक असांजी 18 मीटर स्क्वायर असांजी हिकिड़े मिंट में असांजो एरिया निकिरी आयो। ठीकु आहे। कॾहिं कॾहिं हूंदा आहिनि, तव्हांखे चवंदा त हिकिड़ो मुस्ततील प्लाट आहे जंहिंजी ड्रैग जेको आहे सो जंहिंजी ड्रैग वेकर खां 54 आहे। हाणे 54 हूंदी त असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हे 3 आहे त उहो घणी थी वेंदी 4 ट्रिक 12 मीटर थी वेंदी। सिंपल। कॾहिं चवंदा 3 आहे त पोइ छा कंदासीं, 3 ट्रिक 9 मीटर करे छॾंदासीं, ईअं घुमाए करे। कॾहिं वरी असां कीअं घुमाईंदा आहिनि, तव्हांखे चवंदा त जेका हिकिड़ो मुस्ततील प्लाट आहे जंहिंजी ड्रैग ॾिनल हूंदी, ड्रैग चवंदा 10 मीटर आहे ऐं वेकर उनजे अधु जेतिरी आहे। हाणे जेकॾहिं हे 10 मीटर आहे त ड्रैग वेकर उनजी घणी थींदी, ऑब्वियसली 5 मीटर थींदी। आई होप तव्हांखे पॉइंट सम्झ में अची वेंदो। हे 10 मीटर त हे घणी थी वेंदी 5 मीटर। यानी ॿई पासा सिधा सिधा ॾियण जे बजाए घुमाए फिराए करे ॻाल्हि कंदा आहिनि। कॾहिं तव्हांखे चवंदा अढाउण। हाणे तव्हां हे ॾिसी सघो था पिया अढाउण आहे। अढाउण कीअं ख़बर पई, 5 जो डबल घणो थींदो, सॉरी अढाउण आहे जेकॾहिं 12.5 तव्हांखे चयल हूंदो। मिसाल था वठूं, तव्हांखे चवंदा हिकु प्लाट आहे जंहिंजी वेकर आहे 5 मीटर ऐं उनजी ड्रैग जेका आहे उहा 2.5 टाइम्स वॾी आहे। 2.5 जो मतिलबु आहे 5 खे 2.5 सां मल्टीप्लाए कंदासीं, हे थी वेंदो 12.5। कीअं ख़बर पई मूंखे, हाणे चए थो त हिकु त हिनखे डबल कयो, इहा थी वई ॿीण, माना 5 जो डबल घणो थी वेंदो 10। वरी चए थो अधु ॿियो बि अञा। अढाउण जो मतिलबु इहो आहे न, यानी 2 सॼा ऐं हे घणो थी वेंदो अधु। 0.5 जो मतिलबु इहो छा आहे, ॾाई खां पोइ यानी अधु। यानी हिन जो मतिलबु आहे असां 5 खे डबल कंदासीं, थी वेंदो 10, वरी 5 जो अञा अधु ॿियो बि हिन में जोड़ कंदासीं, अधु घणो थींदो 2.5। 10 ऐं 2 जेको 2.5 घणा थी वेंदा 12.5 थी वेंदा। ठीकु आहे। हाणे इन टाइप जो तव्हांखे घुमाए ॾींदा आहिनि। कॾहिं वरी छा थींदो आहे, चोरस तव्हांखे ॻाल्हियुनि में ॿुधाए वेंदा। चवंदा प्लाट जेको आहे उहो चोरस आहे। हाणे चोरस मां मुराद इहा थी वई त 4 पासा बराबरि आहिनि। तव्हांखे ॾिनल हिकिड़ो पासो हूंदो, चवंदा असां हुनजे हिकु पासे जी माप कईसीं, उहा 4 मीटर, त इन जो तव्हां जेको आहे सो एराज़ी ॻोल्हियो। हाणे हे 4 मीटर आहे, चोरस आहे त अंडरस्टूड आहे, ॿियो साइड बि घणी थी वेंदी 4 मीटर थी वेंदी। 4 चौक 16 मीटर स्क्वायर। सो इन टाइप जो तव्हांखे घुमाए फिराए करे ॾींदा आहिनि। अञा ॿियो थोरो ॾुखे ते हलूं, तव्हांखे हे मिसाल स्केच ॾिनल हूंदो या स्टेटमेंट जी सूरत में ॿुधायल हूंदो त हिकिड़ो प्लाट आहे जंहिंजी वेकर 5 मीटर आहे, ड्रैग 12 मीटर आहे। चवंदा उनजे ॿाहिरों मिसाल था वठूं बॉब वायर हणी आहे ऐं तव्हां ॾिठो हूंदो न, हीअं लकड़ी लॻल हूंदी आहे, उन में हीअं 3 लकीरां 3 लाइनां गुज़रंदी पई हूंदियूं आहिनि। अक्सर घरनि में बि तव्हांखे 3 लाइनां नज़र ईंदियूं तारनि जूं, यानी कि हिकिड़ी तार न लॻल हूंदी आहे, यानी हिकु तार लॻल हूंदी हिन सूरत में हूंदी आहे, हिकु तार वरी मथां ॿी वरी मथां 3 तार। हाणे चवंदा ईअं 3 तार हणियूं आहिनि ऐं 10 रुपए मीटर या 8 रुपए मीटर मिले थो पियो। उनजो ख़र्चो घणो आहे, 8 रुपया मीटर। ॿुधायो त टोटल ख़र्चो घणो ईंदो। ठीकु आहे। हाणे इन में तव्हां छा कंदो, तव्हां चवंदो त बाबा हिन जी पहिरियों तव्हां कढो त घणो आहे। ॾिसो हे 5 मीटर हिकिड़ी तार ईंदी, इमेजिन कयो हिते हिकु तार, वरी 5 मीटर ॿी उनजे मथां, वरी 5 मीटर 3, इन जो मतिलबु आहे हिते 15 मीटर अची वेंदी। आई होप तव्हांखे सम्झ में ईंदो हूंदो। ॾिसो 3 तार हणियूं आहिनि न हिक ॿिए जे मथां, जीअं बाग़ीचे जे ॿाहिरों लॻल हूंदियूं आहिनि या घरनि जे ॿाहिरों भितियुनि जे मथां जेको बॉब वायर लॻल हूंदी आहे, तार लॻल हूंदी आहे। ठीकु आहे। सो असां 5 मीटर हिकिड़ी, 5 मीटर ॿी ऐं 5 मीटर 3, 15 मीटर हिन पासे ॾांहुं ईंदी। अहिड़े तरीक़े सां 15 मीटर हिन पासे ॾांहुं ईंदी। हेॾो 12 हिकिड़ो आहे त असांखे 3 तार हणियूं आहिनि हिक ॿिए जे मथां, हिकु वरी ॿी मथां, वरी अञा 3 मथां। सो 1 ॿारो 12 ॿ ॿारो 24 3 ॿारो 36 मीटर। वरी अहिड़े तरीक़े सां 36 मीटर हेॾो बि थी वेंदी। हाणे टोटल असां काउंट कंदासीं त हे थी वेंदी 36 ऐं हे 30 करे छॾियूंसि था गॾु करे। ठीकु आहे। हे घणो थी वेंदो 6 6 12, हिकु मथे वियो, हे घणो थी वेंदो 10, हे थी वेंदी 102 मीटर। हाणे असांखे ख़बर आहे त 102 मीटर तार असांखे मार्केट मां वठी अचणी आहे। ठीकु आहे। हाणे 102 मीटर त वठी ईंदासीं, पर पैसा हुनजा घणा थी वेंदा असांखे ख़बर आहे त 102 मीटर खे ज़रब कंदासीं घणनि सां, 8 सां। छो जो 8 रुपीज़ पर मीटर असांखे पहिरियों खां ई रक़म ॾिनल आहे।
ठीकु आहे। हाणे छा कंदासीं, 8 × 16 हिकु मथे वियो, 8 ॿुड़िया ॿुड़ी हिकु जो हिकु अची वेंदो, 1 × 8 = 8, 816 रुपीज़ असांजो टोटल ख़र्चो ईंदो। आई होप तव्हांखे सम्झ में अची वेंदो। चए थो त हे प्लाट जी माप ॾिनल हूंदी, चवंदा त असांखे बॉब वायर हणी आहे या तार हणी आहे, ईअं तव्हांखे मार्बल जो ख़र्चो बि ॾेई सघनि था पिया। ठीकु आहे। सो तव्हांखे चवंदा बाबा मिसाल तार हणी आहे ऐं 3 लाइना हणियूं आहिनि हिक ॿिए जे मथां। ठीकु आहे, हिकु साइड ॾों 3 लाइन आहे त असांखे ख़बर आहे 5 मीटर आहे, त हिते टोटल 3 लाइन आहे, 5 हिकिड़ी, 5 ॿी 10 ऐं 5 × 3 = 15। सो सिंपल चऊं त 5 × 3 = 15 मीटर हेॾो अची वेंदी। 1 × 12 2 × 24 3 × 36 मीटर हेॾो, 36 मीटर हेॾो। हाणे असां जोड़ कई ते 36 × 36 72, 72 × 3 घणो थी वेंदो, 102 मीटर। हाणे 102 मीटर त थी वियो, हिन जो पैरामीटर न बल्कि 3 जेको आहे सो 3 दफ़ा तार अची वेंदी। इन जो ख़र्चो घणो ईंदो, हिन खे हिन सां मल्टीप्लाई कंदा त असांजो जवाबु अची वेंदो। हितां जो कॉन्सेप्ट डेवलप कयां पियो। सभिनि खां पहिरियों असां सिखियोसीं एराज़ी, जंहिंमें चयोसीं ड्रैग ऐं वेकर खे असां ज़रब कंदा आहियूं। उन खां पोइ सिखियोसीं पाण इहातो यानी पैरामीटर। उन में छा कंदा आहियूं, 4 ॿाहिरियां पासा जोड़ कंदा आहियूं, जंहिंजो फार्मूलो आहे लेंथ प्लस विड्थ प्लस लेंथ प्लस विड्थ। कॾहिं हीअं ॾींदा आहिनि, कॾहिं वरी चवंदा आहिनि 2L + 2W, हीअं बि ॾींदा आहिनि। हिन जो मतिलबु छा आहे, लेंथ ॾिसो वाक़ई 2 दफ़ा त आई आहे न, जंहिं जेकॾहिं हे 10 मीटर आहे त टोटल घणी थी वेंदी, 20 मीटर लेंथ। ठीकु आहे, हे 10 12 मीटर, हे बि 12 मीटर, त 24 मीटर। ॿिनि सां हिन खे ज़रब कंदासीं त 2L + 2W यानी 2 दफ़ा लेंथ ऐं 2 दफ़ा विड्थ जेको आहे सो पाण में जोड़ कयो, या हीअं ॾिनल हूंदो। ठीकु आहे, पोइ इन मां घुमाए फिराए क्वेश्चन कंदा आहिनि। हाणे तव्हांखे कुझु क्वेश्चन मां ॾियां थो, सिंपल खां ऐं आसान खां शुरूआत कयूं था, पोइ थोरो डिफिकल्ट वन ॾे वेंदासीं, हुन जी प्रैक्टिस कयो। हे क्वेश्चन इन ई आहे, हर टेस्ट में ईंदा, त इहा शइ हिन में रखी छॾियो। सिर्फ़ु PST JST में न, हिकिड़ी हूंदी न सिलेबस, जीअं यूनियन इंटरसेक्शन वग़ैरह, तव्हांखे सिर्फ़ु हिन में कमु ईंदी, अॻिते ॿियनि टेस्टुनि में न ईंदी आहे, ख़ासि तौर ते जनरल रिक्रूटमेंट हूंदी आहे। हे जेके आहिनि हिन टाइप जा क्वेश्चन हर टेस्ट में ईंदा अथव। थैंक यू सो मच। हाणे हिन जी प्रैक्टिस कयो।